नाज़रीन, गुलाब लगारी जो खच्चर शाख के लगल घारे गोठ चनेसर भील के बोड़े छड़ियो आहे। तॾहिं त पंहिंजा अजा छॾे झोपड़ियूं अॾे वेठल मुतासिर सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील फ़कीर अमीन जी हिन रिपोर्ट में। हिते असां मौजूद आहियूं हिकिड़ी बाउंड्री ते जिते चनेसर भील जो ॻोठ ॿुॾो आहे ऐं हू वीचारा हिकिड़ी बाउंड्री ते पनाह वठण लाइ अची वेठा आहिनि, जंहिंजी अञा ताईं कंहिं बि नुमाइंदे चूंडियल न सार लधी आहे न का ख़बरचार वरिती आहे। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं। असांजा घर तड़ असांजा माल वॼा असांजा हिकिड़ा मुआ पाणी में ॿुॾी आ। ॿियो असांजा ज़ुल्म एॾो थी वियो, असांजा भॻवा थी विया, असांजा बचा हिते लंघण पिया न, असीं बेरोज़गार असीं हिन पटड़ी ते पिया आहियूं। बचा वठियो, असांजी ना सार ना संभाल था लाहियो बाबा। असीं गरीब आहियूं न, असीं अवां के दाऊं कूकू कंदासीं, ॿियो असीं कंहिंखे कंदासीं। असांजो त हिकिड़ो अलाह ॾाह थिए, ॿियो अवां ॾाह थिए। असांजी त केरु सार संभाली केरु कोन थो वठे त बाबा। हितां हे ज़मींदार कमदार कोटार सभु वञनि पिया पासो ॾेई, असां ग़रीबनि केरु लोणो ई कोन थो हणे। असांजा घर ॿुॾी विया, तबाह थी विया, का शइ न रही, असां खाइण लाइ अटो बि न रहियो। असां नंढड़ा सगीर बच्चा बुखूं पिया मरन, जंहिंजे पाइण लाइ कपिड़ो कोन्हे जो बदन वीचारा पाइनि। कोई ज़मींदार न कंहिं पासे हेल्प न कई, कंहिं असांजा लोणू कोन्हे न माण्हू पिया आहिनि, जनावर पिया आहिनि। मन को मसीहो अचे असांजे दर्द जी दवा थिए। कैमरामैन सुलेमान सां गॾु फ़कीर अमीन, धरती न्यूज़, गुलाब लगारी।